नौशरो फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंजूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक बिरियासिटी पाकिस्तान मुस्लिम लीग नून सिंध जो सदर सैयद शाह मोहम्मद शाह बिरियासिटी बरसा गोठ हाजी दरिया खान जलबानी में रईस शकील खान जलबानी जी रिहाइश गाह ते पहुतो। उन मौके ते मुस्लिम लीग नून जे ज़िलाई उहदेदारनि समेत इलाइक़े जे अहम शख्सियतुनि यूसी डाली जे ज़िलाई काउंसिलर जे उम्मीदवार निसार विस्तड़ो, लाला करीम पठान, आशिक ब्रोई, लाला एजाज पठान, ज़ैद कीरियो, मोहम्मद खान उर्फ बबलू मलक, सुहेल आराइन, मोहम्मद इकबाल आराइन, यूसी दरिया खान जलबानी जे ज़िलाई काउंसिलर जे उम्मीदवार अहमद खान जलबानी, चेयरमैन जावेद अहमद जलबानी, रईस नादर खान जलबानी, ज़हीर अहमद जलबानी समेत ॿियनि शिरकत कई। उन मौके ते अगवाननि सैयद शाह मोहम्मद शाह ऐं रईस शकील खान जलबानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी वारनि असांजे उम्मीदवारनि खे ही साण जो सिलसिलो शुरू कयो आहे। असां ज़िले में पीपल्स पार्टी सां हर सीट ते मुक़ाबिलो कंदासीं। ज़िले जूं अहम शख्सियतूं असां सां राब्ते में आहिनि जेकी मुस्लिम लीग नून में शमूलियत कंदियूं। उन्हनि ॿुधायो त ज़िला नौशरो फिरोज में इत्तेहादनि जी मुशावरत सां गॾियल उम्मीदवार बीआरए पीपल्स पार्टी जो सफ़ायो कंदासीं।